नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन के खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी ताजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अवांखे पसंद ईंदी सो ही आहे त अज अवांजी खिदमत में नमाज के मुतालिक कुछ अर्ज़ कंदुसि। उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे, जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जी निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सके। प्यारा दोस्तों, नमाज एक अहम फरीज़ो आहे। अल्लाह पाक तमाम मुसलमाननि जे मथां, मर्द हुजे चाहे औरत, उन जे मथां नमाज फ़र्ज़ फरमाई आहे। नमाज न अदा करण वारो गुनाहगार आहे, अज़ाब जो हक़दार मुस्तहिक़ आहे। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे नमाज जो पाबंद बनाए। प्यारा दोस्तों, नमाज न पढ़ण सां कई नुक़सानात आहिनि ऐं बेबरकतियूं आहिनि ऐं अज़ाब जो माण्हू हक़दार थिए थो। त हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम जो गुज़र हिकु बस्ती तां, हिकिड़े ॻोठ तां थियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं ॾिठो त उहो ॻोठ जेको आहे सो उन में रौनक लॻी पई आहे। बाग़, घर वग़ैरह, माण्हू ख़ुशहाल लॻा पिया आहिनि, बरकतूं लॻियूं पियूं आहिनि, रौनकूं लॻियूं पियूं आहिनि। हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम उतां गुज़री हलिया विया। जॾहिं चंद साल गुज़रण खां बाद में हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम वापसि उन साॻी बस्ती ऐं उन ॻोठ में आया त पाण ॾिठूं त उहो ॻोठ, उहा बस्ती जेका आहे सो वीरान लॻी पई आहे। न पाणी आहे, न आबादी आहे, न ई बरकत आहे। माण्हू परेशान हाल नज़र अची रहिया आहिनि ऐं बेबरकती जे करे माण्हू मुसीबतनि ऐं परेशानियुनि में वरतल हुआ, तरह तरह जूं तकलीफ़ूं ऐं परेशानियुनि में मुब्तला हुआ। हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम उहो मंज़र ॾिसी करे हैरान थी विया, सोचणु लॻा त हिननि जी हीअ हालत छो थी आहे। अल्लाह पाक वही नाज़िल फरमाई, ऐं सैयदना ईसा अलैहिस्सलाम हिन बस्ती हिन ॻोठ वारा माण्हू नमाज़ न पढ़ंदा हुआ। नमाज़ न पढ़ण जे करे हिननि जे मथां अज़ाब आयो आहे ऐं हीअ जेके सो इन वबाल में मुब्तला आहिनि। ऐं नमाज़ छॾण जो वबाल आहे ऐं नमाज़ न पढ़ण जे करे हिननि जे मथां हीअ अज़ाब नाज़िल थियो आहे। त प्यारा दोस्तों, असां तव्हां गौर फ़िक्र कयूं त असां तव्हां नमाज़ नथा पढ़ूं त असां बि इन्हनि परेशानियुनि में वरतल आहियूं ऐं इन्हनि बीमारियुनि में, तरह तरह जी तकलीफ़ुनि में असां तव्हां ॾिसण में ईंदा आहियूं। त असां ऐं तव्हां जे मथां बि तरह तरह जूं तकलीफ़ूं अचनि थियूं। उन जी वजह इहा आहे त असां तव्हां नमाज़ नथा पढ़ूं ऐं नमाज़ जी पाबंदी नथा कयूं। प्यारा दोस्तों, हज़रत सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़िदमत में हिकिड़ो शख़्स आयो, अची अर्ज़ु करणु लॻो त सैयदना गौसे आज़म जी ख़िदमत में अर्ज़ु करणु लॻो त साईं, मुंहिंजे घर में बरकत न आहे ऐं कारोबार में बि बरकत न आहे, ऐं परेशान आहियां, मुंहिंजे लाइ दुआ फ़रमायो, को वज़ीफ़ो ॾियो या को तावीज़ इनायत फ़रमायो। हज़रत सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमायो त तुंहिंजो जेको घरु आहे सो रस्ते ते त न आहे। उन शख़्स अर्ज़ु कयो त साईं जी हा, मुंहिंजो घरु रस्ते ते आहे, रोड ते आहे। पाण फ़रमायूं वञु पंहिंजे घर जे दरवाज़े खे पर्दो लॻा। हज़रत सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमायो, हू शख़्स हलियो वियो ऐं वञी करे पंहिंजे घर जे दरवाज़े खे पर्दो लॻाए छॾियईं ऐं सोचणु लॻो त साईं न वज़ीफ़ो ॾिनो ऐं न को तावीज़ ॾिनो, न ई को क़ुर पाक जी का आयत लिखी ॾिनी, सिर्फ़ु पर्दे जो पाण हुकुम फ़रमायो। उन शख़्स पर्दो ॾिनो, घर जे दरवाज़े खे पर्दो लॻायो। चंद ॾींहं गुज़रण खां बाद में, कुझु वक़्तु गुज़रण खां बाद में उन जे घर में बरकत अची वई, कारोबार में बरकत अची वई ऐं हू ख़ुशहाल थी वियो। वापसि हज़रत सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़िदमत में आयो। अर्ज़ु करणु लॻो कि बिला, तव्हां मूंखे न को तावीज़ ॾिनो, न को वज़ीफ़ो ॾिनो, सिर्फ़ु घर जे दरवाज़े खे पर्दे करण जो हुकुम फ़रमायो। उन में एतिरी बरकत, इन जी वजह ऐं उन जो सबबु छा आहे? पाण फ़रमायूं त तुंहिंजो जेको घरु आहे सो रस्ते ते हो, रोड ते हो। तुंहिंजे घर जे अॻियां माण्हुनि जो गुज़र थिए थो, उन मां बेनमाज़ी बि गुज़रंदा हुआ। उन्हनि बेनमाज़ी जी निगाह जॾहिं नज़र तुंहिंजे घर में पई त उन बेनमाज़ी जी निगाह ऐं नज़र जे करे तुंहिंजो घरु वैरान थी वियो ऐं तुंहिंजे घर में बेबरकती थी वई, तूं परेशान हाल थी वई। जॾहिं तूं घर जे दरवाज़े खे पर्दो लॻायो त हाणे बेनमाज़ी जी निगाह तुंहिंजे घर में नथी पवे, इन जे करे तुंहिंजे घर में बरकत अची वई आहे, तूं ख़ुशहाल थी वियो आहे, तुंहिंजो कारोबार में बरकत अची वई आहे। त प्यारा दोस्तों, हीअ आहे बेनमाज़ी जी निगाह। ऐं जंहिं घर में बेनमाज़ी जी निगाह पइजी वञे थी त उहो घरु बर्बाद थी वञे थो, वैरान थी वञे थो, घर में बेबरकती थी वञे थी। त असां ई तव्हां सोचूं, गौर फ़िक्र कयूं त जंहिं घर में बेनमाज़ी रहंदा हूंदा उन घर जो छा हाल थींदो ऐं उन घर में केतिरे क़दुरु बेबरकती हूंदी ऐं उन घर में केतिरे क़दुरु परेशान हाल माण्हू हूंदा। त प्यारा दोस्तों,
असां तव्हां गौर ऐं फ़िक्र कयूं। अॼु अञा ताईं असां वटि वक़्तु आहे, टाइम आहे, असां वरी मोटी अचूं अल्लाह पाक जी दरबार में ऐं अल्लाह पाक खे सजदो कयूं, अल्लाह पाक जी इबादत कयूं। यकीनन इन जे अंदरि बहितरी आहे ऐं बरकतूं आहिनि। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात, वरी नई मालूमात में अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।